हेलो संगत चाल वाला खुश आहियो ख़ैर तबियत ठीक। अॼु जो टॉपिक आहे रूबी आंटी। तूं बसि माना जीअं चवंदो आहे न उमिरि माण्हू पंहिंजी ख़तमु करे वियो, तुंहिंजो सिस्टम आहे हाणे उहो। हाणे पिछाड़ीअ में ॾीओ विसाण ॾियण खां पहिरियां तेज़ लौ छॾींदो आहे पंहिंजी, माना फड़कियूं हणंदो आहे वॾियूं। तुंहिंजो कमु आहे हाणे उहो फर्स्ट क्लास। तुंहिंजी माशाल्लाह जागीराणी सां शादी थी, तूं पंहिंजी सुकून सां घर घाट वञी संभाल। तूं पर पोइ बि नमणीअ जीअं झल तीअं अॻिते। तूं कंहिंमहिल काथे बसि धड़ाधड़ लॻी पई आहे तुंहिंजे वीडियोज़ जी। अलाह खे मञो उमिरि जे हिसाब सां कमु कयो वेंदो आहे। जागीराणी तुंहिंजे इश्क में होॾो वरी पोइ वीडियो बि ठाहे थी त जागीराणी मूंखे बीप नथो करे। हाणे मां छा कयां जागीराणीअ खे भला तोखे बीप नथो करे त? हाणे जागीराणी तुंहिंजो पर्सनल मैटर आहे, तव्हां पंहिंजी पर्सनल लाइफ अची सोशल मीडिया ते उछली आहे, वरी तव्हां गाना था कढो। इहे एॾा माना नवाबी गाननि जा शौक़ु तव्हांखे कॾहिं खां जवा आहिनि। मूंखे अधे जागीराणी लाइ तो मानी ठही आहे घर। मूंखे इहो त ॿुधाए, अधो जागीराणी बाबा शेर चई चई मां थो सम्झां त ग़ालिब ई सीट हाणे हिनखे ॾींदा सिंध में अधे जागीराणीअ खे। हाणे अधो जागीराणी तुंहिंजे इश्क में अंधो वेतर हुन ग़रीब तोसां शादी कई, रहंदो जागीराणी मूंखे कुझु करे ई नथो। पोइ हाणे मां विच में फाथो आहियां तव्हां ॿिन्ही जे चकर में। केटीएन में तव्हांजी इहो गाना था चओ, वरी इहे हिकु अॻु में तव्हांजा कुझु वीडियोज़ वायरल थिया। हाणे त मां सम्झां थो तव्हां जेल बि काटे आया आहियो यार। हाणे त मुड़ो घर गृहस्थी बि बसानी है या ख़ाली टिकटॉक पे ही मतिलबु लॻे रहो। इहा तव्हांजी वल्गरिटी न आहे। तव्हां पंहिंजी वीडियोज़ ॾिसो था, किथे किथे तव्हांजा कुझु एंगल्स अहिड़ा लॻी था वञनि जो कुरैशी बि ठरी थो वञे। हाणे अहिड़ी उमिरि में जो तव्हां अहिड़ा एंगल्स ॾेखारींदव त असांजूं सभु पोज़ीशनियूं ख़बर अथव 39, 29, 69 फुल बुक। पोइ काॾे वञे माण्हू? त महिरबानी करे तव्हां थोरो पाण ते कंट्रोल बि कयो। उमिरि जे हिसाब सां हर शइ ठही वेंदी आहे। ठीकु आहे ॿियनि टिकटॉकर जेके नौजवान छोकिरियूं उन्हनि जो खणी सम्झ में ॻाल्हि अचे थी त उमिरि जे हिसाब सां उन्हनि खे ॿितको आहे। तव्हांखे छा थियो आहे? घर घाट रिश्तो छॾे हरू भरू ॿार पंहिंजा पैदा कर, सुकून जी ज़िंदगी जी। घर में अल्लाह साईं तोखे पैसे सां नवाज़ियो, अरसे सां नवाज़ियो आहे, फेम तोखे मिलियो। मरने तक क्या माना कुराड़ी थी वेंदी आहे, अछा वारा थींदी, लठ ते ईंदी आहे, पोइ बि माना तूं इहो फेम न छॾींदी आहे यार। जागीराणी भाई तूं हिनखे सम्झाए छॾंदो यार। औरत के मामले में तूं बि मुंहं खे लॻे थो कचो आहे, सम्झी न? कुछ त कर यार, कुछ त कर। जे पुराना मिसाल थी, भैंस जब पागल हो जाए तो उसके लिए लाठी इस्तेमाल की जाती है। हाणे तूं कुछ करे या न करे वो तुझो सिस्टम आहे, तुझी घरवारी आहे, मैं कुछ बोल नहीं सकता। हाणे अलाए आहे अलाए न आहे अलाए मिड़ई सोशल मीडिया ते कूड़ो निकाह तव्हां त रखियो आहे। मूंखे शक थो थिए यार, छो त एॾो कुझु करण खां पोइ बि तुम ख़ामोश कैसे रह सकता है मेरा बाप? बोलो तो सही। मुंहिंजे पीउ वांगुरु तूं बि लॻे थो मासूम आहे यार। इन करे मां इहो लफ़्ज़ तोखे चवां थो, थोरो कंट्रोल जो निज़ाम बि रखेसि न। वञे थी हथ में वधंदी कंहिं महिल असांजे दोस्तनि सां चिमड़ी पई आहे हिते लाड़कारे में, कंहिं महिल काॾे। ईअं त न थींदो आहे यार। ॿियो वरी हिन जो हिकिड़ो गानो आई, अॼु मस्तु सफ़ा मूंखे कर सुहिणा, काॾां कयां मूंखे ॿुधाए सही, मूंसां साम्हूं वेह त सही, त मां मस्ती बि त कयां न का। मस्तीअ जा माना चई निकिती हली वञे, माना खून साड़े माना गुम। तूं त भेणा इहो गानो जॾहिं कढियो, हीअ बोतल ॾिस, हूअ बोतल ॾिस, हीअ बोतल सॼी आहे मेखानो, इहो गानो आहे तुंहिंजो, ठीकु आहे? इहा बोतल मां खुटाई, हूअ बोतल तूं, सभु बोतलूं तूं ही खुटाईंदी है, तो मां बाकी माना प्यासा मर जाएगा मैं भी शराबी है। ऐसी बात नहीं कभी हमें भी तो पैक बना के दो, हम भी आपको पैक बना के दे। मतलब काम चलता रहना चाहिए, थोड़ा आप थोड़ा हम। माना ईअं तूं माना आसरो ॾेई ईअं गुम थी वई जीअं घर जी टिकण था सिंह हलिया विया। हाणे मां तोखे काथे ॻोल्हियां, मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। ॿियो तोड़ा गाॾी, मां आहियां स्कूटर वारो, तूं खणी आ थी करे त मां बि तुंहिंजे करे आ क्या, पर मुंहिंजी मोटरसाइकिल सभु को मथे चढ़े ई कोन थी न। पुराणे टाइम जा असां माना तुंहिंजो बाइक लवर आहियूं त असांखे माना कार में थोरो घटि मज़ो ईंदो आहे। आंटी रूबी, तव्हांखे मां हिकिड़ी प्यार वारी सलाह ॾियणु चाहियां थो, न त तबियत सां नओं नंबर वधीक ख़बर हूंदी तव्हांखे। एडल्ट अब्यूज़िंग अॼुकल्ह मां कयां नथो, इन करे मां तव्हांखे लाइटली रोस्ट कयो आहे। कसम सां मां सॻी आंटी सम्झी तव्हांखे रोस्ट थो कयां। सॻी आंटी मुंहिंजी सम्झ त सही न कुझु। हाणे तुंहिंजो ईअं कंदी आहे त अंकल मुंहिंजा जेके छिता लॻा पिया आहिनि न, पोइ फिर मेरे को मत कहना कि यार कुरैशी संभाल ले, अभी मैं तुमने जो ये गंद फैलाया है मैं कहां से संभालेगा? मैं तो क्या मेरा मुर्दा बाप भी आपको नहीं संभाल सकता, मैं किधर से संभालेगा आपको? तो मेहरबानी कयो, ये जेके तव्हां सिज़लिंग ड्रेसिस पायो थियूं न, सिज़लिंग ड्रेसिस, तव्हांखे ॾिसी नंढियूं छोकिरियूं बि शितियूं थी पयूं आहिनि। हाणे मां हुनखे 1000 चकर चयो आहे, भेणा इहा माखां बि वॾी आहे। मां तोखे नंढे खां वठी ईअं थो सोचां रूपी हली, मां त नंढो आहियां, सरकारी नौकरी में हुजे त 2 चकर रिटायर थी वञे हा, पर अञा तूं नथी मिड़े, अब भी लचक बाक़ी है आप में। त कुझु रहम कयो पंहिंजे व्यूअर्स ते बि। कॾहिं त मूंखे ॾेखार त तूं बि को नातो पढ़ियो हुजे, किथे वेही टोपी हणी जा, कोई मगज़ ते ख़ूबसूरत साओ रहो रखी। रुगो माना तुझा ये हिते बोतल ॾिसो, हुते बोतल ॾिसो, इहा बोतल सॼी मां पीती आहे, वो पीती थी त मां छा कयां? असां बि त लीटर खुटाए था वञूं वेठे वेठे। इसमें कौन सा बड़ा बात है, ये कौन सा टैलेंट है? हाँ उहा ॻाल्हि बि आहे, तुंहिंजो फेस कटिंग थोरो सुहिणो आहे, पर तूं हाणे ॻरी वई आहे कसम सां। जीअं मुर्गियुनि खे बीमारी लॻंदी आहे न, फार्मी कुकड़नि खे बीमारी लॻंदी आहे, तोखे बि लॻी आहे उहा बीमारी।
त तोखे बि फेम छॾिजे कोन थो। भाइरीअ में समझे, कहिड़े बि हिसाब में समझे, असांजी तोखे सलाह आहे कि बेटा तुमसे ना हो पाएगा, अब बस कर दो। सही आहे न, अब बस कर दो आप। हाणे हिन खां वधीक मां तव्हांखे ॿियो कुझु नथो चवणु चाहियां। हिकिड़ो लाइटली रोस्ट कयो आहे तव्हांखे, न त ख़बर अथव। सही आहे न भाउ? सो प्लीज़ पर्सनल बि न वठिजो, इहो हल्को फुल्को कयो आहे रोस्ट, सो डोंट टेक पर्सनल। ऐं बाक़ी सिंधी ट्राजो खे लाइक ऐं शेयर सब्सक्राइब कयो।